उडेरो लाल वेझो मेन रोहिड़ी कैनाल ते पानी जो दबाव वधी वियो। छंडण कैनाल जो दरवाज़ो टुटी वियो। एमरजेंसी में नसीर कैनाल ऐं खेसाना वाह जा गेट मुकम्मल खोलिया विया। एसएस न्यूज़ के रिपोर्टर शाहिद खासकेली मूजिब पानी जे दबाव सबब सिंधु दरिया में छोड़ कंदड़ छंडण कैनाल जो दरवाज़ो टुटी वियो। छंडण जो गेट टुटण सबब छंडण ते पानी जो दबाव वधी वियो। कंहिं बि वक़्तु छंडण कैनाल टुटण जो इम्कान आहे। छंडण टुटण जी सूरत में मटियारी शहर समेत केतिराई ॻोठ पानी हेठि अची सघनि था। इंजीनियर रोहिड़ी कैनाल तारिक अहमद केहर जो चवणु आहे त 144 कलम बावजूदि माण्हू मुसलसल रोहिड़ी कैनाल ते पानी कढी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहुनि ते कट ॾेई पानी रोहिड़ी कैनाल में छोड़ कयो पियो वञे। हुन चयो त मुसलसल दबाव हुजण करे मुख़्तलिफ़ वाह खोले रहिया आहियूं। असां मजबूर आहियूं। कोशिश आहे छंडण जो गेट हंगामी बुनियादनि ते लॻाए शहर खे महफ़ूज़ बणाए सघूं।